अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? छा कयो? ऐं नए व्लॉग सां गॾु असां हाज़िर आहियूं। सोचियोसीं त अॼु वरी अवां सां जेको आहे उहो कचहरी कजे, त व्लॉग में अॼु को जेको आहे असां जेको रिकॉर्डिंग कयूं पिया त लाज़मी आहे राति ताईं जेको अपलोड थी वेंदो रहियो। त असां तमामु बहितरीनु जेको आहे उहो दोस्त बि आहे ऐं आवाज़ जी दुनिया जो मालिक बि आहे, रुस्तम पालारी। उन जी दावत ॾिनी त अचो भाई दावत खाई मानी वञी खाई ॾिनी, मतिलबु की उन जेका सालगिरह हुई केक त न खाराई, लेकिन हुन दावत कई आहे त संगत सॼी जेका गॾु थी वञे। ॿ टे दोस्त जेके हूंदा ऐं सियारे जे मौसम में आहे त सोचियोसीं मच कचहरी हूंदी, लेकिन मूंसां गॾु ॿी शख़्सियत आहे। और ॾिसो पिया अरबाब राइम साहब असांखे दावत ॾिनई ऐं फोर्स कई त अचो मूं ॾे, त मतिलबु की राति रिहाण बि कयूं, प्रोग्राम जो नालो बि राति रिहाण आहे ऐं मच कचहरी बि कयूं। अरबाब असां वञूं पिया राजा रुस्तम पालारी ॾे। रुस्तम पालारी असांजो प्यारो दोस्त आहे। अच्छा, रुस्तम त पढ़ंदो मोलनि जूं, तुंहिंजी जीअर ई पढ़ी छॾी। मूं चयोमांसि मुंहिंजे यार जेका डॉक्यूमेंट्री ठाहे ॾे, हा त चई यार डॉक्यूमेंट्री ठाहे ॾियां पोइ हिकिड़ो ठाहे मोकिले, उहा बि माण्हू मरी वञे न उन ठाहे ॾे। जीअर हुया ठाहे ॾींदे, कोई जीअरनि जी ठाहे ॾे, मोहन जी ठाहे ॾे। तूं हाणे जहिड़ो जीअरनि में आई कोन मोलनि में आई। उनजी पोइ वरी चयोमांसि हा पोइ हिकिड़ो ॾींहुं वरी मूंखे FM वियसि पे कराची ॾे, उन टाइम मूंखां त वहिंवार करे वियो, पर अॼु सभु कसरूं कढंदासीं। अॼु कसर कढंदा दोस्त। असां यूनिवर्सिटी जेका आहिनि यूनिवर्सिटी क्रॉस कयूं पिया ऐं असां सां गॾु रहिजो, सभु कुझु ॾेखारींदासीं छा आहे छा न आहे। सफ़र असां जारी सारे अरबाब खे हिकिड़ो चवंदा कीड़ो, टिकटॉक जो कीड़ो आहे उहो हिनखे जागी पियो आहे। त हाणे यूट्यूब ते मूंखे कॉपीराइट लॻे छो त हिन पोइ गानो लाइ छॾियो आहे। ख़ुदा सम्झ ॾे यूट्यूब लाइ व्लॉग खणिया पियो, कॉपीराइट लॻी वेंदो। त असां वञूं पिया। गर्मी आहे। असां सोचियोसीं त गाॾी बि ख़राबु थी चुकी आहे ऐं उहो गाॾी में मज़ो न आहे त गाॾी जी सर्विस करायूं। सो असां जामशोर फाटक ते बीह रहियासीं ऐं सोचियोसीं त सर्विस कराइण खां पोइ ई वेंदासीं ख़िदामत ते। ख़ैर अरबाब गाॾी मां लथो ऐं गाॾियुनि वारनि पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। दोस्तो असां जामशोर फाटक ते आहियूं, गाॾी सर्विस थी पई अरबाब जी। छो त इंसान अगरि गाॾी ॿिनी सर्विस न थी त पोइ गंदा थींदा। गंदगी खे पसंदि न आहे ऐं सफ़ाई बि ईमान आहे, सफ़ाई रखणी आहे पंहिंजी। दोस्तों गाॾी पार्क करे जेको आहे उहो हाणे कपिड़ो लॻंदो, गाॾी तयारु थी वई आहे। हाणे असांखे बि जल्दी जेको आहे न उहो कम खे निपटाइणो आहे, जल्दी कयो। दोस्तों कार पार्क करे बारिश थी वई आहे। हाणे असां वञूं पिया पार्लर जी दावत ते, जेके मुनी ॾिथे वारा अदा वॾे वारा ॿिया खण दोस्त इंतज़ारु कनि पिया। फुलेली मोरी एतिरी त सोड़ी आहे जो हिकिड़ी गाॾी क्रॉस करे थी त ॿी नथी वञी सघे। हाणे छा कयूं, मजबूरन सां बीठा आहियूं। ॾिसो पिया
शाम जो ही पहर नाम सां जे कयो शाम जो ही पहर ही साईं पुलेली मोरिया वाह भाई वाह शाम जो पहर खूबसूरत नज़ारा जाम शुक्रिया। असांजे इंतज़ार में मुनी ॾेठो सां बीठो आहे ॾिसो वीचारो असांजे इंतज़ार में बीठो आहे यानी मोहबतूं आहिनि असांखे ख़बर न आहे रस्ते जी। हा मुनी अॻु में थियो तव्हां अॻु में थियो वञूं पिया असां हाणे मां करे वेझो थी चुका आहियूं। ईंदे ईंदे असांखे शाम थी वई आहे मतिलबु की सिज जेको आहे उहो गाड़ी लालाण ॾेखारे पियो। मच दे किथे इंतजाम कयो दोस्तों बिल्कुल अॻियां पंहिंजे वरी झूपड़ा उतां बि अलंग आहे ऐं उते वरी मच ॿारींदासीं मच जो मज़ो वठंदासीं। अरबाब साहिब असांजो आयल आहे। अचो अचो ऐं अचो सभु मौज़ूज़ आहिनि सभु मौज़ूज़ आहिनि। अचो इहो असां करे हिते हिकिड़ी तस्वीर खणी तस्वीरूं कढनि पिया हिते हाणे छा कयूं रमेश हिते तस्वीर इहा वीडियो ईंदी व्लॉग में त तस्वीर थो अचेव वाह शायदि आहे ठीकु आहे कुझु हिकिड़ो आहे।
दोस्तों आख़िर में राजा रुस्तम पाले की तरफ़ां मोहबतूं जी अजर कचा तोहफ़ा न हाणे संग सही निकिरी चुकी है। असांखे व्लॉग जो टाइम ख़त्म थियो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां वरी किथे दोस्तनि खां कचहरी थींदी या ॿियो को जेको प्रोग्राम हूंदो उन में असां गॾु हूंदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं जेको चैनल आहे आज रमीत अली हिंगोट जिन खे सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो। थैंक यू।